दिलबर सां दिल जी ॻाल्हि अञा ताईं कोन थी। दुनिया आहे दिल बहार अञा ताईं कोन थी। हुनखे रुठे त ॾींहं अलाए केतिरा थिया। हुनखे मुंहिंजी संभाल अञा ताईं कोन थी। साईं मुंहिंजा मुंहिंजे तन्हाई जो सफ़र अगरि तूं ॼाणी हा त शायदि तोखे ख़बर पवे हा त तन्हा वजूद जो भटकण छा हूंदो आहे। मुंहिंजो मनड़ो कीअं उजड़ी रणपट थी वियो आहे। अगरि तूं हुन में झाती पाए ॾिसी हा त तोखे ख़बर पवे हा त कंहिं दिलि जा अॼुकल्ह महल ढही वञनि त बाक़ी रहण लाइ कुझु न आहे बचंदो। अगरि तूं परदेस खां ईंदड़ कुंजनि जे टोले खां विछड़ी वियल अकेली कूंज जॾहिं दर्द मंझां अकेली कूक कंदी आहे, तूं हुनजी दाह ॿुधी ऐं हुनखे महसूस करी हा त तोखे ख़बर पवे हा त मन जे दाह जो दर्द कीअं मूंखे घुटींदो आहे। हाणे उहा तन्हाई झेलण मुंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। इंसान छांव में अचणु त चाहींदो आहे पर अचण जेतिरी उन में हाजत नाहे हूंदी। उन विच में तड़पंदड़ वजूद कंहिं मौजज़े जे इंतज़ार में हूंदो आहे। हा पहिरीं पर मौजज़ा बि कंहिं नेक इंसान लाइ थींदा आहिनि, मूं जहिड़नि लाइ न।